नाज़रीन अॻिते वधंदे अवां खे ॿुधाईंदा हलूं त काज़ीअमद में नौजवान स्मार्ट इतिहाद पारां वार्ड नंबर 3 में जागरता मुहिम जे हवाले सां तक़रीब कोठाई वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम हैदर बालादी। काज़ीअमद शहर में समाजी तंजीम नौजवान स्मार्ट इतिहाद पारां जागरता मुहिम के सिलसिले में टाउन कमेटी के वार्ड नंबर 3 उनड़ माला में नौजवान स्मार्ट इतिहाद के मुक़र्रर कयल मेंबरन ज़ुबैर अली दरवेश और शहजाद जुमानी तरफा सरदार गार्डन में शानदार तकरीब कोठाई वई, जैमें उनड़ माला समेत ॿियनि इलाइक़नि सां ताल्लुक़ रखंदड़ मक़ामी रवासिन और नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। असांजी अवेयरनेस कैंपेन जो ही अॼु 5हों प्रोग्राम आहे। असां सॼे काज़ीअमद में वार्ड वाइज़ निकिता आहियूं, घर घर वञूं पिया ऐं सभिनि खे अवेयरनेस ॾियूं पिया त बाबा पंहिंजा गलियूं मोहल्ला साफ़ु रखो ऐं पंहिंजनि ॿारनि जी तालीम ते फोकस कयो ऐं जेके बि तव्हांखे माशरती तौर ते जेके परेशानियूं आहिनि उन्हनि खे गॾु सब्जी यानी सभई गॾु थी उनखे हल करण जी कोशिशि कयो। काज़ीअमद जेका ॿाहिरि आहिनि असांजा भेनरूं आहिनि काज़ीअमद जूं, उन्हनि खे असां पंहिंजो जेको असांजो मंशूर आहे उन जे बारे में ॿुधाइण था चाहियूं त असांजो कमु असां का सियासी असांजो को मुफ़ाद न आहे, असां हिकिड़ो फलाही कमु करण था चाहियूं ऐं असां जेके असांजा भाइर आहिनि ऐं जेके असांजी भेनरूं आहिनि बे पहुचनि जेके इदारनि ते ऐं जेके मसइला मसाइल पुॼी कोन था असां वञूं पिया त माण्हू हुनखे ख़बर पइजी वई त नौजवान समाज इतिहाद काज़ीअमद में वार्डन में पंहिंजे मंशूर ते कमु करण लाइ तयारु बीठी आहे। हुननि वटि पहिरीं केरु वसीलो न हो, न केरु हुनजी फरियाद ॿुधंदा रहो। हाणे इंशाअल्लाह ताला नौजवान समाज इतिहाद जो प्लेटफॉर्म आहे, इहो प्लेटफॉर्म हुननि जी माण्हुनि जी आवाज़ थींदी। अहिड़ा माण्हू असांजे शहर जा सोशल तंज़ीमूं ठाहे करे अगरि पंहिंजे ग़रीब मारूअड़नि जी ऐं उन्हनि जी वारसी कंदा, मालकी कंदा, उन्हनि जे सूरनि में घटिताई ईंदी। अॻवाननि चयो त असां शहर जे माण्हुनि जी ख़िदमत लाइ मैदान में लथा आहियूं। असांजो मक़सदु सिर्फ़ु ख़ल्क़ जी ख़िदमत करण आहे। कैमरामैन बिलाल हैदर सां गॾु गुलाम हैदर बालादी, आवाज़ टीवी न्यूज़, काज़ीअमद।